अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में अॼु असां तव्हांजे लाइ ठाहींदासीं भिंडी गोश्त जी रेसिपी। भिंडी गोश्त ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था, तक़रीबन 3/4 कप। तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे विझूं था कटियल भिंडियूं, तक़रीबन 250 ग्राम्स। ऐं हाणे भिंडी खे तक़रीबन 4 खां 5 मिनट ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 5 मिनट ताईं भिंडी खे विचोली बाहि ते फ्राई कयो आहे ऐं हाणे असां डिश आउट करे रखूं था। ऐं हाणे साॻे ई तेल में कटियल बसर विझंदासीं, तक़रीबन 3/4 कप। ऐं बसरनि खे 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। हाणे विझूं था कटियल थूम 1 टेबल स्पून, कटियल अदरक आहे 1 टेबल स्पून। ऐं हाणे कुछ सेकंड्स जे लाइ सौते कंदासीं। कुछ सेकंड्स जे लाइ पचण खां पोइ हाणे विझूं था उबलियल गोश्त 1/2 किलो। ऐं हाणे तक़रीबन 4 खां 5 मिनट ताईं विचोली बाहि ते गोश्त खे पचाईंदासीं। चार खां 5 मिनट ताईं विचोली बाहि ते गोश्त खे पचाइण खां पोइ हाणे विझूं था टमेटो प्यूरी 1.5 कप, हेड 1/2 टीस्पून, लूण विझूं था 1 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि विझी सघो था। सुकल धाणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून। हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था बीफ स्टॉक 1.5 कप, बीफ जी यखनी विधी आहे 1.5 कप। हाणे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 5 खां 6 मिनट ताईं हल्की खां विचोली बाहि जे दरमियान पचाईंदासीं। 5 खां 3 मिनट ताईं पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था फ्राई थियल भिंडी। ऐं हाणे कारे मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, जीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, सावा मिर्च आहिनि तक़रीबन 4 खां 5 अदद। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां ढकींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां भिंडी गोश्त खे ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे असांजो मज़ेदार भिंडी गोश्त सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद पियो तव्हांखे असांजी अॼु जी हीअ रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।